नाज़रीन अवांखे काज़ी अहमद का ख़बर ॾींदा त काज़ी अहमद मां 5 ॾींहं अॻु दोस्त मोहम्मद कॉलोनी में अगवा थियल हिंदू शागिर्दियाणी सुहाना शर्मा के पुलिस हथ करे वरितो। नींगरी के पुलिस स्टेशन कासिमाबाद आणण बाद SSP शहीद बेनज़ीराबाद हवाले कियो वियो, जेको रात देर सां थाणे ते पहुतो हो। पुलिस के सख्त हिदायतूं हुयूं त नींगरी के हथ कयो वञे। काज़ी अहमद शहर के दोस्त मोहम्मद कॉलोनी में 5 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल हिंदू 8 क्लास जी शागिर्दियाणी सुहाना शर्मा के IG पुलिस सिंध जी हिदायतुनि ते SSP शहीद बेनज़ीराबाद महरोज़ ख़ान काज़ी अहमद पुलिस जी मदद सां नींगरी के हथ करे वरितो आहे। नींगरी के सुबुह सवेर पुलिस स्टेशन काज़ी अहमद आणण बाद SSP शहीद बेनज़ीराबाद हवाले कियो वियो, जेको रात देर सां थाणे ते पहुतो। नींगरी के नवाबशाह जी अदालत आॾो पेश कयो वेंदो। ॿिए तरफ़ न्याणीअ जे बाज़ियाबी बाद सुहाना शर्मा जे वारसनि खे अहिड़ो इतला पिणु ॾिनो वियो आहे कि नवाबशाह SSP ऑफिस सॾायो वियो आहे। नींगरीअ जे हथ अचण बाद वारसनि खे घर में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई आहे। जी